हिकु सवालु आहे। असांजे सिंध में आए ॾींहुं को न को इशू आहे ई आहे। कॾहिं ॿिठो निज़ाम, कॾहिं जाली डोमिसाइल, त कॾहिं सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो, ऐं पोइ असांजा माण्हू गोड़ गमसाण करणु शुरू थी था वञनि। इहे हक़ ते बि आहिनि या ॿुध ते निकिरी था पवनि? तूं हिकु ॻाल्हि ॿुधाए मूंखे, तूं घर में सुतो पियो हुजी ऐं को गैर मर्द तुंहिंजे घर जी भित टपी तुंहिंजी माउ, भेण, भाॼाई, धीउ या ज़ाल जी इज़त ते हमिलो करे ऐं हू तोखे सॾे रही हुजनि त असांजी इज़त बचाए, तूं चुपचाप वेही हुननि जी इज़त जो तमाशो ॾिसी, त उन वक़्तु तुंहिंजी फैमिली जी नज़र में तुंहिंजे लाइ कहिड़ी अहमियत हूंदी? सोच न, मूंखे जवाबु ॾे। छा सोचींदियूं उन वक़्तु तुंहिंजे बारे में त उन्हनि जो मर्द चुप करे उन्हनि जी इज़त जो तमाशो थो ॾिसे? छा सोचींदियूं? लाज़मी आहे उहे उन वक़्तु मूंखे बेग़ैरती सम्झंदियूं, पर मां चुप करे थोरी वेंदुसि, मां विढ़ंदुमि। पोइ जॾहिं तूं पंहिंजी माउ ऐं भेण जी इज़त ते हमिलो बर्दाश्त नथो करें त हे सिंधी सिंध ते हमिलो कीअं बर्दाश्त कंदा जंहिंखे हू पंहिंजी अम्मा चई मुखातिब थींदा आहिनि? पोइ हिनखे कोई जहालत चवे या ॿुध ते सुध चवे, असल में हू हक़ ते आहे। मुंहिंजी जन्नत में ठा। तूं हिन शइ खे कीअं थो ॾिसीं? तुंहिंजो ज़ाती नज़रियो कीअं हिन बारे में? मां पंहिंजी धरती खे पंहिंजी सॻी माउ खां वधीक सम्झंदो आहियां। मुंहिंजे रग रग में आहे रचल छो त सॻी माउ मूं अकेले जी माउ आहे ऐं हीअ धरती मूं जहिड़नि किरोड़नि जी माउ आहे। ही सिंधड़ी मुंहिंजी जन्नत में ठा, जन्नत में ठा।